जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। जी तो अॼु असां वञी रहिया आहियूं ईद उल उज़ा जे ईदगाह में नमाज़ अदा करण जे लाइ, जिते मूंखे अॼु देरि थी वई, निंड अची वई हुई ऐं उनखां पोइ मूं तकड़ में जेको आहे तयारु थियो आहियां। हिन वक़्तु मोटरसाइकिल ते मूंसां गॾु मानूर ऐं मुज़मिल जेको आहे उन मूंसां गॾु आहिनि। असां हिन वक़्तु वञी रहिया आहियूं ईदगाह ते। वधीक जेको सबरी आई आहे मानू। असां हिन वक़्तु ईदगाह जे ॿाहिरां बीठा आहियूं, जिते मानूर संभरी तयारु थी करे हिते आई आहे ऐं उन सां गॾु मुज़मिल बि जेको आहे हू तयारु थी करे अछो वॻो पाए मानूर चश्मो पाए आई आहे। हिते नंढा नंढा ॿार ॿाहिरि रोड ते खेॾनि पिया ऐं असां हिन वक़्तु पहुता आहियूं ईदगाह में, जिते ईद उल उज़ा जो जेको आहे ख़ुतबो हली रहियो आहे। जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे करे रब कायनात खे सजायो। ईद उल उज़ा जो ख़ुतबो बि थी वियो, उनखां बाद में दुआ थी, उनखां बाद में जेको हाणे पंहिंजे ॻोठ जा अबाणा ओड़े पाड़े जा मिट माइट ईद उल नमाज़ खां बाद में जेको हिक ॿिए सां भाकुर पाए मिली रहिया आहिनि। असां बि उन वक़्तु पंहिंजे ईद उल उज़ा जे ईदगाह में पंहिंजे पिरी प्यारनि ऐं दोस्तनि सां मिली रहिया आहियूं, भाकुर पाए रहिया आहियूं। हीउ शकील आहे माज़ूर जेको असांजे ॻोठ जो, हुन सां बि मूं ईद नमाज़ मिली ऐं असां सां गॾु हिते मौजूदु इनायत ड्रियो ऐं हुन सां बि ईद मिली, हुन सां ईद भाकुर पातो ऐं सभई हेॾां हिक ॿिए खे भाकुर पाए रहिया आहिनि। अवां ॾिसी रहिया हो साम्हूं ईद उल उज़ा ॻोठ ग़ुलाम मोहम्मद काज़ी में ईद नमाज़ अदा कई वई। ईद नमाज़ पढ़ी असां पंहिंजे ॻोठ पहुतासीं, जिते हिनखे मेंह खे दसियो वियो आहे ज़िबा करण जे लाइ, क़ुर्बानी करण जे लाइ। हिते असांजे ॻोठ जा नंढा वॾा ऐं ॿार जेके आहिनि, बुज़ुर्ग जेके हिते बीठा आहिनि, उस्ताद नज़ीर अहमद काज़ी जेको आहे हू दुआ घुराए रहियो आहे ऐं दुआ घुरण खां पोइ जेको आहे मेंह खे जेको आहे सो ज़िबा कयो पियो वञे। अवांजे असांजे ॻोठ जा जेके मंज़र आहिनि, नमाज़ खां बाद में मेंह खे दसियो वियो आहे ऐं हिनखे ज़िबा कयो वेंदो हींअर।